माहौलियाती प्रोग्राम साई सता बि धरती साण करे ऐं प्रोग्राम जी मेज़बान शगुफ्ता ख़ालिक ऐं मूंसां गॾु ही प्रोग्राम अवां जे लाइ पेश कंदो आहे अली अकबर हिंगोर जो ऐं फ़नी सहकारी स्टूडियो इंजीनियर आहे मुर्तज़ा सोलंकी। सामीन इन उम्मीद सां अवां सां मुखातिब थींदा आहियूं त अलाह करे अवां जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं हर ॾुख खां महफ़ूज़ हुजो हर परेशानी खां महफ़ूज़ हुजो। मुंहिंजूं दुआऊं अवां सभिनी जे लाइ हमेशह हिन माइक्रोफोन ज़रिए अवां ताईं पहुचंदियूं आहिनि ऐं अवां जूं दुआऊं बि मूंखे मिलंदियूं आहिनि। अलाह तबारक व ताला असांखे जेको ख़ुशो खुरम रखे थो या असांखे सिहतयाब रखे थो त सिहत ऐं तंदुरुस्ती सां त इन में ज़रूरु कंहिंजूं न कंहिंजूं दुआऊं ज़रूरु शामिलु हूंदियूं आहिनि। इन लाइ असांजे दिलि मां अवां जे लाइ इहे साॻियूं दुआऊं निकिरंदियूं आहिनि। प्रोग्राम माहौलियाती आहे। माहौल जे हवाले सां ॻाल्हियूं कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त जीअं हाणे माक जेका आहे सा पइजी रही आहे। माक जे करे जेका साह वारनि खे तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि इन जे करे बि माहौल जेको आहे सो अॼुकल्ह घिमियल आहे ऐं साह वारी जेका बि शइ आहे उनखे तकलीफ़ ख़ासि तौर ते असां ॾिठो आहे त इस्पताल में माण्हू ऑक्सीजन ताईं वञनि था या ऑक्सीजन ते वञनि था त साह में तकलीफ़ शुरू थी वई आहे। ऐं इन खां अलावा जेको गंद किचिरो सड़े थो प्लास्टिक जूं थेलियूं आहिनि प्लास्टिक जूं बोतलूं आहिनि या जेके भठा आहिनि सिरुनि जा या फैक्ट्रियुनि मां जेको धुओं निकिरे थो या जेके गाॾियूं हलनि थियूं रोडनि रस्तनि ते मोटर साइकिलूं जेके साइलेंसर निकितल आहिनि उन्हनि जो जेको धुओं तव्हां ॾिठो त केतिरी मिक़दार में जेको आहे सो फिज़ा में फैले थो। ऐं इन्हनि सभिनी जी रोकथाम जे लाइ वणनि पोखण जी जेका अहमियत उन मां अवां यकीनन आगाह हूंदा त वण इंसानी ज़ात जे लाइ हर जानदार जे लाइ केतिरा ज़रूरी आहे। दुनिया में आउं सम्झां थी त इहो हिकिड़ो आलमी मसइलो आहे वणनि जो जेको आहे पोखण जो त वण पोखियो मुंहिंजो हमेशह अवां सभिनी खे इहो ई मशवरो हूंदो आहे ऐं हिन प्रोग्राम खे पेश करण जो मक़सदु ई इहो आहे त वण पोखियो। वणनि पोखण सां माहौल तमामु बहितरीनु थी वेंदो हलियो ऐं अॻिते असांजो ईंदड़ नसलूं जेके आहिनि इन्हनि ई वणनि मां जेको आहे सो फ़ाइदो वठी सघंदियूं ऐं हर परेशानी खां बची सघंदियूं। गुज़िरियल हफ़्ते मूं अव्हांखे माहौलियाती क्विज़ जे लाइ हिकिड़ो सुवाल बि नोट करायो हुयो। इहो सिलसिलो अव्हां जे चवण ते मूं शुरू बि कयो हो ऐं अलाह जो शुक्र आहे त मूंखे जेके अॼु ॾींहं ताईं ख़त मिलिया आहिनि ख़त कुझु घणा कोन्हनि मिलिया पर जेतिरा बि मिलिया आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे शामिलु कंदसि। बाक़ी जेके रहिजी विया हूंदा ख़त यकीननि उहे अॼु मूंखे मिलंदी डाक ऐं पाण अॼु खणंदसि त इनशा ईंदड़ हफ़्ते उन्हनि खे शामिलु कंदासीं। सवाल मूं अव्हां खां पुछियो हुयो त तूफ़ान जेको अचिणो हो गुलाब जे नाले सां उन तूफ़ान खे नालो ॾिनो वियो गुलाब जेको पाकिस्तान जे साहेली उन्हनि सां टकराइणो हो सो अलाह जे रहम करम सां हितां पाकिस्तान मां अलाह साईं उनखे ख़ैर ख़ैरियत सां रवानो कयो ऐं अॻिते वञी हू ओमान ऐं इन्हनि ॿिया जेके मुल्क आहिनि उन्हनि सां वञी टकरायो ऐं इन जे करे उते त थोरो नुक़सान बि थियो पर अलाह जा लखे शुक्र आहिनि त पाकिस्तान खां थींदो ई ओमान सऊदी अरब ईरान इन्हनि जी साहेली पटियुनि सां वञी लॻो। ऐं इन जे हवाले सां अव्हां जेको सही जवाबु मूंखे लिखी मोकिलिया आहिनि उन्हनि महिरबाननि जे नालनि खे आउं शामिलु कंदसि। दरगाह सखी जामदातार खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तड़ो एजाज़ आलम विस्तड़ो इम्तियाज़ आलम विस्तड़ो तमामु सही अदा जवाबु लिखियो आहे। ऐं हीअ ख़त असांखे ॻोठ रहीस लीमो ख़ान लगारी वेझो मीरवा गोरचाणी खां रहीम बख़्श ख़ान इरशाद लगारी ऐं रेहान रहीम लगारी ॻोठ हाजी मिठू ख़ान मरेटो खां नुमाणो नज़ीर अहमद मरेटो मीरपुर भटोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री ताबिश यूसुफ खत्री ऐं दानिश यूसुफ खत्री ऐं मोहतरम अबू मेमून ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर मुनीर अहमद पंवर सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर असांखे सही जवाबु ॾियारे मोकिलियो आहे ॻोठ मिठा ख़ान जोखियो खां मेहरदीन जोखियो ॻोठ हाजी खंडो मरी काठड़ी खां हाजी अला वरायो मरी फ़कीर हुसैन बख्श मरी ऐं मीर नवाज़ वापारी पंगरे खां अली नवाज़ मेमूण ऐं लाला नबील अली मेमूण नईम अली मेमूण एम एस फ़हान मेमूण ऐं नोमान अली मेमूण नदीम राजा मेमूण बि सही जवाबु ॾियारियो। बेगना मोरी खां मोहतरम रब ॾिनो समो रशीद अहमद समो शकील अहमद समो ऐं शाहिद अली समो ॻोठ रावत लगारी खां मुमताज़ अली लगारी ॻोठ जुमू ख़ान कलोई खां चाकर ख़ान कलोई ताजू ख़ान कलोई ऐं
बाबा हारून कलोई ऐं अली शेर ख़ान कलोई शहर बेराणी खां मौला बख़्श मरी असांखे सही जवाबु ॾियारे मोकिलियो ऐं असांजी भेण नाज़िया कमल चंबड़ मां बि असांखे सही जवाबु लिखी मोकिलियो आहे। ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोटड़ी खां वफ़ाताज मोहम्मद ख़ास ख़ैली मोहम्मद सावण ख़ास ख़ैली हकीम ख़ान रिंद तालिब हुसैन लाशारी ऐं लक्ष्मण कोहली जो बि असांखे सही जवाबु मिलियो। इहो उहे ख़त जेके मूंखे मौसूल थिया ऐं मूं प्रोग्राम में शामिलु कया आहिनि। बाक़ी अवां जूं तहरीरूं जेके मिलियूं आहिनि उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु कंदासीं। सही ख़तनि मां असां जेकॾहिं मूंखे ॿिया बि मिलंदा अॼु त पोइ ईंदड़ प्रोग्राम में अव्हांजे नालनि सां बिल्कुलु असां उहे ख़त शामिलु कंदासीं। ऐं तव्हां यकीन कयो हीअ जेके तव्हांजा ख़त शामिलु कंदी आहियां उहो हिकिड़े हफ़्ते ताईं आउं पाण वटि महफ़ूज़ रखंदी आहियां। जीअं को शिकायत न करे केरु गिला न करे त मुंहिंजो ख़त जेको आहे सो रहिजी वियो हलियो। ऐं जेकॾहिं अॼु मूंखे डाक मिली त उहा ईंदड़ हफ़्ते ऐं वरी ॿीहर वरजायां थी त आउं बिल्कुलु उन्हनि सही जवाबनि वारे ख़तनि खे ज़रूरु शामिलु कंदसि। ठीकु आहे न। बाक़ी अव्हां जूं तहरीरूं आहिनि उन्हनि खे बि शामिलु करिणो आहे ऐं ज़रूरु इनशा उन्हनि खे बि कंदासीं। मौजूद आहिनि। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी महबूब नाज़ जलालानी मुख़्तियार नाज़ जलालानी आरज़ू असलम जलालानी ऐं सैयद शरीफ़ अली शाह जो ख़त मिलियो आहे। हिन लिखियो आहे त असां सभिनी खे घुरिजे त वण पोखियूं वण ख़ुशहाली आणनि था ऐं वण ग़रीबनि जी दौलत ऐं अमीर जो सिंगार आहिनि। घणा वण घणी ख़ुशहाली वण धरतीअ जी सूंहं आहिनि। नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी जो मैसेज यकीननि अव्हां ताईं पहुतो हूंदो हिन माइक्रोफोन वसीले ऐं अव्हां हुन ते अमल ज़रूरु कंदा। मल्ला पाड़े टंडे मोहम्मद ख़ान खां नाशाद अली अहमद मल्ला वफ़ा मक़बूल अहमद बुरड़ो अनिल कुमार असांखे महेश्वरी ख़त लिखियो आहे। हिन लिखियो आहे त अचो त गॾिजी वण लॻायूं माहौल मां गदलाण घटायूं गली गली में ऐं चौक चौक में शहर शहर में ॻोठ ॻोठ में वण लॻायूं माहौल मां गदलाण घटायूं ऐं हिन मिठड़े मुल्क पाकिस्तान खे सरसब्ज़ बणायूं। अचो त गॾिजी वण लॻायूं ऐं प्यारे मुल्क पाकिस्तान खे सरसब्ज़ बणायूं। नाशाद अली अहमद मल्ला जो हीउ ख़ूबसूरत जेको आहे हिननि बेत वांगुरु लिखी मोकिलियो। मूं अव्हां ताईं इन्हनि जा जेके आहिनि जज़्बा उहे पहुचाया ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे माइक्रोफोन वसीले माहौलियाती प्रोग्राम न करे ई असां पेश कंदा आहियूं। इहे सभिनी में इहा जागरता जेका आहे सा फैलिजे वधे इहा जागरता त भई वण पोखण इंसान जे लाइ केतिरा ज़रूरी आहिनि। फ़कीर गुरूब शहर चंबड़ जो ॻोठ ख़ान मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़ मोहम्मद बिलावल उन्नड़ हिननि बि लिखियो आहे त साईं सता बिदती शौक़ ऐं पाबंदी सां ॿुधंदा आहियूं। 9 तारीख़ ते पखियुनि जो आलमी जेको आहे सो ॾींहुं मल्हायो वियो ऐं जॾहिं उतर जूं थधिड़ियूं हवाऊं लॻंदियूं आहिनि त पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि मां परदेसी पखी सिंध ॾांहुं रुख़ कंदा आहिनि ऐं सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि तां मां जेके आहिनि से रवाना थींदा आहिनि ऐं पोइ सिंध जा जेके हिन माण्हू आहिनि इन्हनि पखियुनि जो इस्तक़बाल बंदूकुनि सां कंदा आहिनि। ख़ुदा रहम करो पखियुनि ते। बिल्कुलु अदा इहो मैसेज असां अॻे बि हिन माइक्रोफोन ज़रिए तव्हां सभिनी ताईं इहो रसाइण जी कोशिशि कई त जेको इन्हनि पखियुनि जो शिकार कनि था शायदि उन्हनि खे अलाह जी इहा जेका ख़ूबसूरती आहे फ़िज़ा में वण पखी जेके नथा वणनि शायदि तॾहिं ई वण बि वढंदा आहिनि ऐं पखी बि मारींदा आहिनि। छा थो मिले हिननि खे हिननि पखियुनि खे ख़तमु करे इहा ख़ुदा ख़बर आहे। बाक़ी अलाह हिदायत ॾे ॾाढा थियनि इहे कमु न कनि त वधीक बहितर आहे। आज़ादार चौक टंडोलयार खां शहज़ादो वक़ार अहमद सूमरो वक़ार रज़ा सूमरो ऐं बशीर अहमद सूमरो निशा वक़ार सूमरो शहज़ादी शाज़ी सूमरो आसफ़ा ख़ान सूमरो ऐं हिननि सां गॾु हिकिड़ो ॿियो बि नालो लिखियलु आहे इशरत गुल आरज़ू। हिन लिखियो आहे त जेको ख़ुदा पाक असांजे मुल्क ते पंहिंजो वॾो करम कयो आहे ऐं वॾो वड़ कयो अथसि। सच पुछो त कंहिं ॿिए मुल्क में हरगिज़ न आहे।
जेॾां बि नज़र करियूं था त सावक ई सावक नज़र ईंदी आहे। असीं जेकॾहिं उथी पाण बि वण लॻाईंदासीं त कुदरत वारो अञा बि असां ते महिरबानी थींदो ऐं पंहिंजी नेमतुनि सां असांजो दिलि भरे छॾींदो। ऐं बिल्कुलु असांखे घुरिजे त असां पंहिंजे वणनि जी हिफ़ाज़त करियूं। वाढी जेका आहे उन वारे अमल खे रोकियो वञे। अलाह साईं त सभिनी खे वकार अहमद सुमरो इहा हिदायत ॾिए त वण वढण वारो अमल जेको आहे उनखे ख़तमु कनि। ऐं हाणे उहो बि हुकूमत बि ऐलान कयो आहे त ॿेला जेके आहिनि से पोखणु ज़रूरी आहिनि ऐं ॿेलनि खे जेके ख़तमु कया विया आहिनि उन्हनि खे वरी ॿीहर लॻाइण जो जेको आहे सो अमल शुरू कयो वेंदो ऐं इनशा अलाह ताला उहो साॻियो मंज़र जेको आहे सो असांजी नज़रुनि जे अॻियां ज़रूरु ईंदो। टंडे लहर खां बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो वफ़ा अब्दुल्ला जरवार शहज़ादो अली रज़ा सुमरो महबूब अली ख़ासि केली जो ख़त मिलियो आहे। हिननि बि कयो त असां हिन धरतीअ ते रहण वारनि ते रब करीम जा वॾा अहसान आहिनि जंहिं असांखे पंहिंजी हर रहमत सां अमीर बणाए छॾियो आहे। घणा घणा वण ऐं ॿेला अता कया आहिनि ऐं उन्हनि मां शिफ़ा जा जेके आहिनि से रस्ता ॾिना अथई। असांखे खपे त रब पाक जी इन्हनि नेमतुनि मां पूरो पूरो फ़ाइदो हासिलु करियो। इहो मैसेज अव्हां ताईं बशीर गुल सुमरे जो यकीनन पहुतो हूंदो ऐं अमल ज़रूरु कंदासीं। आतरा मोरी खां मोहम्मद इसाक महर वफ़ायार मोहम्मद महर वली मोहम्मद महर एम सोमार महर जो ख़त मिलियो आहे। हिन लिखियो आहे त प्रोग्राम साई सताबी धरती जे मुख़्तसर वक़्त मां माहौल जी सुजागी बाबति काफ़ी मालूमात मिले थी जंहिं ते अमल करे असां पंहिंजे वतन अज़ीज़ जी सोनवरनी धरतीअ जी सूंहं में वेतर इज़ाफ़ो करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ख़ूबसूरत जेके आहिनि से वण पोखींदा आहियूं। इन्हनि में मेवेदार वण बि हूंदा आहिनि ऐं माहौल खे ख़ूबसूरत बणायो ऐं चवंदा आहिनि त वण लॻाइण ऐं इबादत आहे। तंहिं करे असांखे बि वधि खां वधि वण लॻाइण खपनि। मोहम्मद इसाक महर अदा अला तव्हांखे शफ़ायाब कयो आहे। तबियत तव्हां लिखियो त मुंहिंजी ठीकु कोन्हे। अलाह सां असांजूं दुआऊं आहिनि त तव्हांखे ठीकु ठाक रखे। सुठो मैसेज तव्हां ॾिनो त वण लॻायूं बिल्कुलु आहिनि इबादत आहे। वण लॻाइण वण ज़रूरु पोखणु घुरिजनि। अव्हांजा अञा बि मूं वटि ख़त पिया आहिनि। इन्हनि ख़तनि खे आउं ज़रूरु प्रोग्रामनि में शामिलु कंदसि पर उन खां पहिरीं हिकिड़ो गीत ॿुधी था वठूं ऐं थोरी साई पटाए उन खां पोइ अव्हांजो तहरीर प्रोग्राम में शामिलु था कयो। हीउ माहौलियाती प्रोग्राम आहे साई सताबी धरती जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां अली अकबर हिंगोर जो अव्हांजे लाइ पेश करे रहियो आहे।
टीकू, टे से टीकू मतलब हिफाजती टीके और कतरे। ये से याद रखना, काफ से करामत, वाव से वाव। मेरी ताकत का ये आलम है कि मैं 12 मोहलक बीमारियों का डट कर मुकाबला करने में मदद करता हूँ। आपको मरकज़े सेहत से अपने बच्चों का वैक्सीनेशन कार्ड बनवाना पड़ेगा, जिसमें उनकी और मेरी मुलाकात की तारीखें दर्ज होंगी, और फिर शेड्यूल के मुताबिक 15 माह तक बच्चे को करीबी मरकज़े सेहत लाकर मुझसे मिलवाते रहें। अपने फूल से इन बच्चों को सेहत की खुशियाँ देने के लिए मुझ टीकों से दोस्ती करवाएंगे ना। खसरा और रुबेला से बचाव की कौमी मुहिम 15 से 27 नवंबर तक जारी रहेगी। ये पैगाम तौसी प्रोग्राम बराए हिफाजती टीकाजात वजारत सेहत हुकूमत पाकिस्तान की जानिब से पेश किया गया। तौसी प्रोग्राम बराए हिफाजती टीकाजात EPI के तहत 12 जानलेवा बीमारियों से बचाव के लिए मंजूर शुदा टीके और कतरे मुफ्त फराहम किए जाते हैं। बच्चों की पैदाइश से लेकर उनकी 15 माह की उम्र तक एक शेड्यूल तरतीब दिया है, जिसमें 6 दफा मराकज़े नवंबर तक जारी रहेगी। ये पैगाम तौसी प्रोग्राम बराए हिफाजती टीकाजात वजारत सेहत हुकूमत पाकिस्तान की जानिब से पेश किया गया। माहौलियाती प्रोग्राम सतावी धरती रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां अली अकबर हिंगोर जो अवां जे लाइ पेश करे रहियो आहे। ख़त असांखे शहर सखी जाम दातार खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, शेर फ़कीर ॾाहिरी, महबूब फ़कीर ॾाहिरी ऐं वली मोहम्मद जो बि मिलियो आहे। हिननि बि प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे त अदी अलाह साईं अलाह साईं जी महिरबानी सां हीउ तूफ़ान जेको आहे हुन खां असीं बची वियासीं ऐं तूफ़ान असांखां ख़ैर ख़ैरियत सां असांजे मुल्क मां गुज़री वियो। अलाह बिल्कुलु अदा ख़ैर कयो, पर असां चवंदा आहियूं त कुल आलम जहान जो ख़ैरु हुजे। जेॾां बि हिन जो रुख़ थियो अलाह साईं हर पासे ख़ैर ई ख़ैर कयो आहे। जेतिरे क़दुरु हिन जी शिदत हुई या अॻियां वञी घटि थी वई हली, ऐं अहिड़े नमूने अलाह पाक जा जेके रहम करम आहिनि मोहम्मद यूसुफ ज़रदारी उहे सभिनी पंहिंजे बंदनि ते हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासि ख़ैली, नबी सर रोड खां मास्तर हबीबुल्ला ख़ासि ख़ैली, मोहम्मद अली ख़ासि ख़ैली ऐं वफ़ा ख़ासि ख़ैली ऐं वफ़ा हाजी ख़ान ख़ासि ख़ैली ऐं सिकंदर अली ख़ासि ख़ैली ऐं ग़ुलाम दस्तगीर ख़ासि ख़ैली जो ख़त मिलियो आहे। हिननि बि प्रोग्राम जी वाखाण कई आहे। लिखंदा त वणनि पोखण जो दर्स तव्हां प्रोग्राम में ॾींदा आहियो। इन में असांखे तमामु घणी जेका आहे ॼाण मिलंदी आहे। असां वण बि तमामु घणा पोखिया आहिनि ऐं असांजे जीआरपी जे लाइ वण ज़रूरी आहिनि ऐं वण ज़रूरु पोखणु घुरिजनि। मास्तर हबीबुल्ला ख़ासि ख़ैली जो मैसेज अवां ताईं रसायोसीं, यकीननि अवां इन ते अमल कंदा। दरगाह पीर वसन शरीफ़ ठरी मीरवा ख़ैरपुर मीरस खां नाज़िम अली शरवलो चए थो अदी वण पोखणु इंतिहाई ज़रूरी आहिनि ऐं वणनि पोखण जी जेका मुहिम आहे उनखे बिल्कुलु हमेशह माण्हू हलाए थो त वणनि पोखण मां कई फ़ाइदा बि आहिनि। बिल्कुलु अदा वण पोखण जी इन करे ई असां इहे जेके स्लोगन आहे ॾींदा रहंदा आहियूं त वण पोखण असांजे लाइ ज़रूरी आहिनि। माहौल मां गदिलाइण ख़तमु करण जे लाइ। ऐं गर्मियुनि में तव्हां ॾिठो आहे त पखी बि अची उन्हनि ते वेहंदा आहिनि, अखिरा ठाहींदा आहिनि ऐं माण्हू बि वणनि जे हेठां वेही अहसासु वठंदा आहिनि। ख़त असांखे ॻोठ हाजी खंडो मरी काठड़ी खां हाजी अलहवरायो मरी फ़कीर हुसैन बख़्श मरी मीर नवाज़ वापारी जो मिलियो आहे। हिननि लिखियो आहे त अॼु पाकिस्तान जेको आहे सो दुनिया जो अहिड़ो अहम मुल्क आहे जितां जी आबादी ॾाढी तेज़ी सां वधी रही आहे ऐं हिते जेको आहे सो गदिलाइण मां बि इलाही आहे ऐं माहौल जो मतिलबु आहे त आस पास जूं जेके शयूं आहिनि से गदिलाइण मां ज़मीन में जेको ज़मीन ते पाणी आहे या हवा आहे, माहौल में अहिड़ियूं गैर सिहतमंद तब्दीलियूं जेके अचनि थियूं इन ज़रिए इंसानी ऐं हैवानी ज़िंदगी ख़राबु असर उन्हनि ते पवनि था ऐं असांखे घुरिजे त तब्दीलीअ जे लाइ गदिलाइण या आलूदगी खां महफ़ूज़ रहण जे लाइ असां वधि खां वधि वण पोखियूं ऐं माहौल खे गंदो करण वारी ॻाल्हि मां ख़ासि एहतियात कयूं। लिखनि था त आबादी में जेका वाध आहे उहा बि इहा ॻाल्हि मूंखे हिननि जी बि पसंदि आई। हिन लिखियो आहे त शहरनि जे आस पास जेके कचूं आबादियूं ठहियूं आहिनि उते किचरनि जा ढेर बि हूंदा आहिनि, वरी धुओं बि उते गंद वञी उछले ॾींदा आहिनि ऐं पाणी जेको आहे उते निकास बि कोन हूंदो आहे। रस्ता न बिजली पाणी गैस वग़ैरह का बि अहिड़ी शइ कोन हूंदी आहे ऐं निकाल जो को सिस्टम कोन हूंदो आहे। माहौल ख़राबु थिए थो
ऐं फैक्ट्रियुनि मां जेको धुओं निकिरे थो, माहौल गदिलो थिए थो, ऐं इन करे अदा इहे त मसइला आहिनि। जेकॾहिं गॾिजी इन ग़िलाज़त मां असां जान छॾाईंदासीं त असांजी जान छुटी पवंदी। असांखे बि कुझु अवाम खे बि कुझु पंहिंजो सहकार करणु घुरिजे। इन करे असां माइक्रोफोन वसीले सभिनी ताईं इहा ॻाल्हि रसाईंदा आहियूं त महिरबानी करे पंहिंजे हिसे खे, पंहिंजे माहौल खे, पंहिंजे घर किटियुनि खे, रस्तनि खे, रोडनि खे साफ़ु सुथिरो रखो ऐं वण पोखियो। इन सां माहौल तमामु बहितर थिए थो। ॿुढ हाजी खंडू वरी काठरी खां हाजी अलाए वरायो मरीर फ़कीर हुसैन बचपरी जो ख़त मां पढ़ियो ॿुधो मैसेज हुयो हिन जो हिकिड़ो जेको अवां ताईं पहुचायोसीं। रेलवे कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, मोहम्मद यूनुस चांडियो, दिलबर हुसैन चांडियो, ख़ादिम हुसैन चांडियो। हिननि बि मजमूई तौर ते प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे, वण जेके आहिनि से ज़रूरु पोखणु घुरिजनि। वण माहौल खे इंतिहाई अहम ऐं ख़ूबसूरत बणाइनि था। बिल्कुलु अदा मोहम्मद ख़ान, ऐं तव्हां सुठी तहरीर लिखी मोकिली आहे। इनशा तव्हांजा वण कॾहिं ज़रूरु ॾेखारिबा। ख़त असांखे हूअं त तहरीरूं बि मिलियूं आहिनि, जीअं शहर नवाबशाह खां मीर अमानुल्ला बिरोही, हिज़्ब जान बिरोही, अमीर बख़्श चांडियो जो ख़त मिलियो आहे। अदा जेको जवाबु तव्हां लिखी मोकिलियो इन में तव्हांजो सही जवाबु माना सम्झिजे त कोन हो, बाक़ी तव्हां ख़त चयो आहे त ज़रूरु शामिलु कंदा। असां अव्हांजो ख़त इन करे शामिलु कयूं था जो अव्हां लिखी मोकिलियो आहे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं ख़त त असां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासि खेली बि लिखियो आहे। हिते लिखनि था त तव्हां माहौलियाती कोई सिलसिलो शुरू करे तमामु सुठो कयो आहे ऐं त सुठो कयो आहे। हाणे ईंदड़ हफ़्ते जो सुवालु बि अव्हां नोट करे वठो, छो त ईंदड़ हफ़्ते जो जेको सुवालु आहे उनजो जवाबु अव्हांखे जल्द खां जल्द असांखे ॾियारे मोकिलिणो आहे, जीअं असां प्रोग्राम में शामिलु करे सघूं। माहौलियाती क्विज़ जे लाइ सुवालु आहे त UNEP, जी हा, UNEP कहिड़े इदारे जो मुख़फ़िफ़ आहे? मतिलबु कहिड़े इदारे जो इन खे तव्हां नालो ॾेई सघो था ऐं इन जो हेडक्वाटर कहिड़े मुल्क में आहे? सो तव्हां जल्द खां जल्द इन जो जवाबु मूंखे ॾियारे मोकिलियो त UNEP कहिड़े इदारे जो मुख़फ़िफ़ आहिनि इहे लफ़्ज़। तव्हां उहे उन इदारे जो नालो असांखे लिखी मोकिलियो। ऐं यकीननि बाक़ी मूंखे तहरीरूं अञा कुझु मिलियूं आहिनि, उन्हनि तहरीरुनि खे ऐं अदा मोहम्मद यूसुफ पमर आहे, अदा मोहम्मद यूसुफ खत्री आहे। तव्हांजी तहरीरूं इनशा ईंदड़ हफ़्ते शामिलु कंदासीं। कुझु महिरबानी असांजा प्रोग्राम ॿुधनि पिया, जीअं गोलाची में ग़ुलाम रसूल नोहाणी चए थो कि आउं बि प्रोग्राम ॿुधां पियो। वण पोखणु बिल्कुलु असां हिन में हिसो वठंदा आहियूं, वण पोखींदा आहियूं ऐं वणनि जी हिफ़ाज़त बि कंदा आहियूं। इरफ़ान अली नोहाणी बि हिननि सां गॾु आहे। बुलज फुल खुई थर में गुल सन नोड़ियो ऐं हिन जा नंढड़ा जेके आहिनि से वणनि पोखण वारे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहिनि। तव्हांजी बि महिरबानी। ऐं अली मुराद अजरक वारो, हुन जा नंढड़ा नंढड़ा जेके गर्भवती ॿारड़ा आहिनि उहे चवनि था त असां बि ॾाढे शौक़ सां ॿुधंदा आहियूं प्रोग्राम, असांखे पसंदि आहे। अली मुराद अजरक वारे खे बि प्रोग्राम पसंदि आहे। तव्हांजी बि महिरबानी। असांजो प्रोग्राम सखर में सिकंदर अली शंभाणी ॿुधे पियो, रुस्तम पवर पुनू ख़ान पवर हिननि जो ॻोठु आहे, प्रोग्राम असांजो ॿुधंदा आहिनि। चोर जमाली में नाज़ नंगर ख़ान जमाली ऐं हाशिम जमाली, महराब जमाली, तव्हां बि सभु प्रोग्राम ॿुधो पिया। सुभाणे इनशा सुगंध प्रोग्राम में अवां सभिनी जा जंहिंजा बि नाला आहिनि ऐं प्रोग्राम में शामिलु करण जी कोशिशि कंदासीं। बाक़ी हिन प्रोग्राम में जीअं तव्हां चाहींदी आहियां त ख़त हेॾा शामिलु नथी आऊं करे सघां। ऐं वफ़ा मुनीर अहमद ख़्याल चए थो त आउं बि प्रोग्राम ॿुधां पियो। बाक़ी वणनि पोखण जे बारे में तव्हां जेके ॻाल्हियूं कंदा आहियो उहे मूंखे बि तमामु घणियूं पसंदि ईंदियूं आहिनि। वफ़ा मुनीर अहमद ख़्याल, तव्हांजो मैसेज बदा असां सभिनी ताईं पहुचायो। अलाए करे एतिरो टाइम मूंखे मिलंदो करे जो सभिनी खे शामिलु कयां। बाक़ी ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार आहे या रिजूमल बसराणी, तव्हांजो तहरीरूं मूंखे मिलियूं कोन्हनि, मिलंदियूं त ईंदड़ हफ़्ते इनशा ज़रूरु अव्हांजूं तहरीरूं शामिलु कंदसि। जेकॾहिं अव्हांजा ख़त मिलंदा त अॼोके प्रोग्राम में बिल्कुलु शामिलु कयां। हा, अव्हांजा ख़त हिते पहुचंदा आहिनि, कॾहिं बि केॾांहुं कोन वेंदा आहिनि। अव्हांजे ख़तनि खे बिल्कुलु प्रोग्राम में शामिलु कंदी आहियां। ऐं हीअ मैसेज ॻोठ लधो ख़ान गाॾई खां फ़क़ीर नज़ीर अली ख़ासि खेली ऐं नेमतुल्ला ख़ासि खेली लिखियो आहे। हिननि बि चयो आहे त असांखे हीअ माहौलियाती प्रोग्राम तमामु घणो पसंदि आहे। त तव्हांजी तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे, अव्हां ॿुधंदा आहियो। भिरिया सिटी में अमानुल्ला विस्तरो चए थो प्रोग्राम मूंखे पसंदि आहे। ऐं सिराजुद्दीन निज़ामाणी
ठरी मीरवा में असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं निबाड़ो गज्जू में अलाह ॾिनो गज्जू चए थो त अदी आउं न रुॻो प्रोग्राम ॿुधंदो आहियां पर हुन ते अमल बि कंदो आहियां जेकॾहिं मींहं वसंदा आहिनि त वण त उअं ई असांजे थर में फुटी निकिरंदा आहिनि पर आउं कोशिशि कंदो आहियां त इन्हनि वणनि जी हिफ़ाज़त कयां ऐं वणनि जी छांव में वेही अव्हांखे दुआनि में यादि रखंदा आहियूं अदा तव्हांजी महिरबानी ऐं ॻोठ सैफुल ख़ान छुटो में शाद अब्दुल शकूर छुटो बि असांजो प्रोग्राम ॿुधे पियो तव्हांजी वॾा तमामु घणी महिरबानी माहौलियाती प्रोग्राम आहे कोशिशि कंदा कयो त पंहिंजे आस पास जे माहौल खे साफ़ु सुथिरो रखो छो त माहौल साफ़ु हूंदो त असांजी सिहत साफ़ु हूंदी असांजा बचा ॿार जॾहिं रांदि खेॾंदा त माहौल उन्हनि खे वधीक बहितर नज़र ईंदो बाक़ी ही शॉपिंग बैग जेके आहिनि शॉपर आहिनि वाकई अॼुकल्ह ॾाढो मसइलो बणियलु आहिनि ऐं असांखे घुर्जे ते शॉपर जेके आहिनि से घटि इस्तेमालु कयो असां अॻे बिल्कुलु पंहिंजे बालकपुर में असां बि ॾिठा हुआ त छॿा हूंदा हुआ जंहिंमें भाॼी ईंदी हुई घरनि में ऐं पोइ वरी हुनखे साफ़ु सुथिरो करे टंगे छॾींदा त ॿिए ॾींहुं वरी उन में ई भाॼी ईंदी हुई ऐं सम्झां थी त इन खां वधीक ॿियो कहिड़ो सुठो तरीक़ो हूंदो त असां वरी जेकॾहिं उहे छॿा ठाहिण वारा अलाए केॾां विया हलिया असां त ईअं ई चवंदा हुआसीं टोकरियूं चई सघजनि थियूं बाक़ी पाण तव्हांखे ख़बर हूंदी उहो माहौल उहो वक़्तु जॾहिं माण्हू सोचे थो त पोइ मादी जा ॻणिया जेके आहिनि से किसा ज़हन जी फरई ते अची था वञनि हलिया तव्हां सभिनी ॾे आउं थोराइती आहियां तव्हां ख़त लिखंदा आहियो प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो ऐं प्रोग्राम में जेतिरा नाला आउं शामिलु करे सघंदी आहियां उन्हनि सभिनी खे कंदी आहियां बाक़ी जेके रहिजी वेंदा आहिनि अदा एम इब्राहिम राजर जो बि ख़त मूंखे अॼु ॾांहुं मिलियो प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ जेकॾहिं मिलिया त बिल्कुलु आउं अदा तव्हांखे बि शामिलु कयां ईंदड़ हफ़्ते जो सुवालु आहे त UNEP कहिड़े इदारे जो मुख़फ़िफ़ आहे हिन जो हेडक्वार्टर कहिड़े मुल्क में आहे आसान सुवालु आहे जवाबु तव्हां सर्च करे मूंखे जल्द खां जल्द ॾियारे मोकिलियो तव्हांजा ख़त मूंखे मिलंदा त इनशा ईंदड़ हफ़्ते आउं ज़रूरु शामिलु कंदसि ठीकु आहे प्रोग्राम साई सताबी धरती जो वक़्तु हाणे पंहिंजे पुॼाणीअ ते पहुचे पियो शगुफ़्ता ख़ालिक खे ॾींदा इजाज़त हिन प्रोग्राम जो पेशकारो अली अकबर हिंगोर जो मुर्तज़ा सोलंकी मुसाफ़नी सहकारी हो ठीकु 11 वॻे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं नशर कयूं वेंदियूं Be